दहकी में टेक्निकल कॉलेज की बंदिश खिलाफ उस्ताद और शागिर्द सरापा एहतजाज पिणला। रिपोर्ट कर रहा है रमेश कुमार। ज़िले घोटकी जी सनती इदारनि जे साकार सां टेक्निकल कॉलेज ट्रेनिंग हिरकी के सिक्योरिटी जा ख़दशा ज़ाहिर कंदे इंतज़ामिया ताला हणी बंद करे छॾियो आहे। गुज़िरियल 21 ॾींहनि खां टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज के ताला लॻल आहिनि, जंहिं सबबि उस्ताद ऐं शागिर्द जे मुख्य गेट अॻियां एहतजाजी कैंप क़ाइमु करे उते एहतजाज करण ते मजबूर आहिनि। ॿार हिते रोड ते वेही करे इल्मु पढ़ाइनि था। न DC आयो आहे, न AC आयो आहे, न MNA आयो आहे, न MP आयो, कोई भी सिर्फ़ु आवाम जो साथ आहे। असां सां आवाम सुजाग थी, जेको असां धरणो कयोसीं हिते उन में आवाम डेरकी जी भरपूर शिरकत कई। पर अफ़सोस सां चवणो त जिन्हनि माण्हुनि खे असां वोट ॾेई करे अॻियां कयोसीं ऐं हू हिन टाइम ताईं असांजी सार न लधी अथनि। ही मासूम ॿार हिते रोड ते वेही करे इल्मु पढ़ाइनि था। इस इदारे को बंद करने का जो असल मकसद है वो मकसद यही है कि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ने जो नोटिस लिया है CO का और मैनेजमेंट का और इंतज़ामिया का कि जितनी भी यहाँ पे करप्शन हो रही है और जितनी भी यहाँ पे फंड्स का मिसयूज़ हो रहा है, उसके लिए एक लेटर लिखा गया है एंग्रो के हेड ऑफिस को, जो एंग्रो के प्रेसिडेंट हैं नादिर सालार कुरैशी, और उनसे पूछा गया है कि जनाब ये जो 3 पॉइंट्स हैं, मीडिया पे वो नोटिफिकेशन भी आम है DC साहब के फेसबुक के पेज के ऊपर, और उस पेज पे यही जाहिर किया गया है कि जितने भी हमारे पास आपके एम्प्लॉइज़ यहाँ पे काम कर रहे हैं उनके सैलरी रिकॉर्ड, और जितने भी आपके पास CEO बैठा हुआ है, कर्नल साहब बैठे हैं और मैनेजमेंट के जितने भी एम्प्लॉइज़ बैठे हैं, उनका एक जो है वो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स का रिकॉर्ड दिया जाए कि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किस चीज़ पे मुश्तमिल है। स्टूडेंट के ट्रांसपोर्ट होंदी आहे उहा बि न आहे, लाइब्रेरी बि न आहे, लैब जे अंदरि जेके इक्विपमेंट आहिनि उहे फंक्शनल न आहिनि, छो जो उनजे अंदरि जेके फंड हूंदो आहे उहो फंड ई न ॾेई रहिया आहिनि, जंहिंजे करे जेकी मशीनरी जी जेकी मेंटेनेंस आहे उहा न थी रही आहे। असां वटि प्रैक्टिकल एग्ज़ाम लाइ मटीरियल न हुयो, रॉ मटीरियल न हुयो ऐं मशीनरी एक्टिव न हुई। जॾहिं असां डिमांड कईसीं त असांखे चयो वियो तव्हां मशीन खे मेंटेन करण जे लाइ कॉस्ट एस्टिमेशन कढी ॾियो। असां जॾहिं उन कॉस्ट एस्टिमेशन कढी ॾिनीसीं त उहा कॉस्ट एस्टिमेशन 10 खां 15 लख रुपया बणे पई, छाकाणि त हिननि कॾहिं बि मशीन खे मेंटेन न करायो हुयो। जॾहिं प्रैक्टिकल परफॉर्मेंस जी वारी आई, जॾहिं असां उन्हनि खे चयोसीं त हीअ मशीनरी सारी असांखे तव्हां मेंटेन कराए ॾियो, त हुननि जॾहिं असां उनखे कॉस्ट एस्टिमेशन ॾिनीसीं त 10 खां 15 लख, त हुननि चयो त असां वटि बजट न आहे एतिरो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कॉलेज खे फौरी तौरु खोलियो वञे त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन विजय कुमार सां गॾु रमेश कुमार, आवाज़ न्यूज़, ॾहरकी।